महिरबानी अदा प्यारा भाउ कामरान जानी। ख़ैरु आहे। ऐं ही सलाम मोकिलियानी रज़ा मोहम्मद टीवी जी महफ़िल मोकिले थो पियो। अदो मोहम्मद इलियास हुन ते स्टीकर ख़ुशी जा झुमिरियुनि जा ॾिना आहिनि। लॻे थो त ॾिठो अथऊं वीडियो वणियो अथनि। हिन में थोरो घणो जलाल चंडियो साहिबु माना ॻाल्हायो इन महफ़िल में गुल मोहम्मद सां जेको मेज़बान आहे। गुल मोहम्मद सां पोइ डायरेक्टर थियो हो हिकिड़े इदारे में। हा, वॾो पढ़ियो लिखियो माण्हू हो। इहो 99-88 जी महफ़िल आहे इहो तक़रीबन। इहा असां जंहिं ॾींहुं टीवी तां नशिर थी मां वेही ॾिठी पाण पूरी महफ़िल। कलाक जी महफ़िल हुई ऐं कलाक टाइम थियो हो बेनज़ीर साहिबा जी हुकूमत आई हुई ऐं सिंधी प्रोग्रामनि खे कलाक टाइम ॾिनो वियो हो। पहिरियां अधु कलाकु हूंदो हो, 25 मिंट अधु कलाक जनरल ज़िया जी हुकूमत हूंदी हुई ऐं ही महफ़िल आई ऐं इन में शामिल कलाम मुंहिंजे ख़्याल में हाणे 5-8 कलाम ईअं आहिनि। पूरी असां ॿुधीसीं ॾिठीसीं रूबरू जंहिं ॾींहुं माना नशिर थी आहे टीवी ते। यादि आहे ॾींहुं मूंखे उहो पहिरियों भेरो। महिरबानी साईं, अलाह कंदो सभु सॼी संगत ख़ुशि हूंदी। बिल्कुलु साईं, माशाल्लाह तमामु बहितरीनु महफ़िल आहे, यादगार महफ़िल आहे, नायाब आहे। साईं खे रज़ा साहब के जस हुजे जो माना अहिड़ी महफ़िल नायाब हथ कयईं ऐं उस्ताद जलाल चंद जो रिकॉर्ड जेको आहे महफ़ूज़ करे छॾियईं। सलाम आहे साईं। हा दादा, प्यारा भाउ कामरान जानी ख़ान, इहो रज़ा मोहम्मद माना सुठी सोच सां इहा महफ़िल हलाई। याने जेके मुंड में हू ॻाल्हाइनि था पिया गुल मोहम्मद सां जलाल चंद साहिब जा जेके ॿोल आहिनि न उहे वणनि था पिया। मुंहिंजो ॻाल्हाइण वरी उन अंदाज़ में, यानी 88-99 दौर में जलाल साहिब जो उहो हिकिड़ो तक़रीबन जवानी वारो रूप आहे, विच जवानी वारो रूप आहे। वरी उहो अहिड़े अंदाज़ सां ॻाल्हाए थो पियो, तमामु सुठो लॻे थो। ऐं उहो उन सां पेश कयो अथई माना ॻाल्हायो सिलसिलो। इहा हूअं त महफ़िल तमामु घणी माना आयल आहे ऐं CD ते मोहम्मद कासिम माकारनि भी जारी कई, उन खां पोइ थर प्रोडक्शन वारनि यूट्यूब ते जारी कई, ॿियनि काफ़ी दोस्तनि जारी कई ऐं पर सिर्फ़ु कलाम आहे। इहा साईं मूंखे यादि आहे, मां पंहिंजे पनवाकिल शहर वियो हुउसि कंहिं ज़माने में। उते असांजे माइट जो होटल हो, थनावला नालो हूंदो हुउसि। उन वक़्त में होटलनि ते इहे माना VCR ऐं TV जो इहो हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो। पोइ मां हितां जीअं लथुसि मतिलबु कराची खां वियुसि पनवाकिल स्टेशन ते लही करे, पोइ सुबुह जो ज़ाहिर होटल हूंदो आहे, माण्हू चांहि जे ख़्याल सां वञी करे चवंदो आहे चांहि पियूं, या अहिड़ो को सिलसिलो मूंखे यादि अचे थो। ऐं बहरहाल वियुसि, चांहि पीतुसि, पोइ उन्हनि ते विहारियो पंहिंजो माइटनि। ऐं पर इहा महफ़िल सुबुह सां ई हलाए पियो TV ते, VCR ते रील फुल हुजेसि पई। ऐं तव्हां यकीन कंदो, मां फुल ॾिठी आहे, कलाकनि वेठुसि इन महफ़िल जे करे। उते वेही रहियुसि होटल ते, चांहि पीतीसीं या जेको बि आहे, ॾाढो मज़ो आयो। ईअं कचहरी हले पई VCR ते, माना हिकु कलाम पूरो करे वरी ॿियो माना उतां ई ॻाल्हि ॿोल शुरू करे कलाम शुरू करनि पिया। ऐं उन वक़्तु मूंखे यादि हुई। उन खां पोइ वरी सीडियुनि ते आई, पर इहो ॻाल्हि कटियल हो। सीडियुनि ते जंहिं महिल आई, हे पुराणी ॻाल्हि आहे कोई साईं, तक़रीबन मूंखे यादि 2004-05 जी ॻाल्हि आहे, ईअं आहे या 6 जी ॻाल्हि आहे। उन वक़्त में असां ही महफ़िल ॾिठीसीं VCR जी रील ते। ऐं हाणे हिन भाउ रज़ा मोहम्मद जेका जारी कई आहे तमामु सुहिणी, ही सफ़ाई सां आहे। उहा बि हुई, पर उहा आरती वारनि जी माना जारी कयल ही VCR रील साईं, TV तो रिकॉर्ड कई हुअऊं। साईं वॾी रश लॻी हूंदी जॾहिं इहो प्रोग्राम हलियो हूंदो त तमामु घणी रश थी हूंदी। वॾी रश साईं, ऐं तक़रीबन सॼो ॾींहुं या जेको बि उन ॾींहंनि में उनखे टाइम मिले पियो, केसट हलाईंदा हुआ उहे। ऐं ओॾी महिल जेॾी महिल असां वेठा हुआसीं, पूरो ईअं माना भरियल हो होटल। ऐं हिकिड़ो पीर साईं, उहो असांजे इलाइक़े जो आहे ऐं घणनि माण्हुनि जो मुर्शिद आहे उते। उहो पीर बि साईं इन महफ़िल खे वेही करे ॾिसी रहियो हो। मुंहिंजे साम्हूं जी ॻाल्हि आहे। ऐं उन कलाम ते जेको ख़ासि करे नी हलायुमि दिलि फुरायुमि छा कमायुमि अला, बाक़ाइदा हीअं माना आङुर हीअं वॼाए रहियो हो। ऐं पूरी महफ़िल उन्हनि बि वेही ॾिठी, TV ते VCR ते असां बि ॾिठीसीं। तमामु मज़ो ॾिनई साईं उन वक़्त में। ऐं बहितरीनु यादगार महफ़िल आहे। महफ़िल त हिन महिल ताईं वणंदड़ आहे।
पर उन वक़्तु असां इहो माना पूरी कैसेट वेही ॾिठीसीं, जेका कलाक जी कैसेट आहे, वीसीआर जी रील, वीसीआर ते, टीवी ते, ऐं गॾोगॾु चांहि बि पीतीसीं। इहो बिल्कुलु असांखे यादि आहे, यादगार लम्हो आहे। ऐं अहिड़ी तरह उहे उन अरसे में इहा लॻातार हलाईंदा हुआ। ऐं होटल भरियल, जलाल चंद साहिब जो तोड़े ऑडियो कैसेट हुजे तॾहिं बि सही होटल भरियल हूंदा हुआ। हे त वीसीआर वीडियो महफ़िल हुई, हिन जो वरी मज़ो पंहिंजो हो साईं। अदा अब्दुल अज़ीज़ साईं, अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हालनि? ख़ैर आहे? ख़ुशि आहियो? तबियत सही? कामरान जानी ॿियो ख़ैर ख़ुशि? तमामु ग्रुप जलाल चांद जो ग्रुप में जेके बि संगत ॿाहिरि आहिनि सॼनि खे अस्सलाम वालेकुम। माशाअल्लाह अब्दुल अज़ीज़ साईं, तव्हांखे माशाअल्लाह वॾी यादगिरी, वॾियूं माशाअल्लाह लॻे थो अञा माशाअल्लाह तव्हांजो सॉफ्टवेयर बिल्कुलु टाइट आहे। माशाअल्लाह, अल्लाह पाक तव्हां ख़ुशि रखे, आबाद हुजो सदाईं। जी महिरबानियूं महिरबानियूं, प्यारा भाउ रज़ा मोहम्मद ख़ान बलोच। हा त बिल्कुलु मूंखे इहे ॿ भेरा इहा महफ़िल यानी कि टेलीविज़न जे हिसाब सां ॿ भेरा मां ॾिठी टेलीविज़न ते। पहिरियों चकर जंहिं वक़्तु पहिरें ॾींहुं नशिर थी टेलीविज़न ते, PTV कराची सेंटर तां इहा नशिर थी, उहा वेही ॾिठीसीं। ऐं उन खां पोइ जेको ॿियो इहो किसो मां ॿुधायो अदे कामरान जानी खे, त हितां कराची खां जेको आहे असां वेंदा आहियूं पंहिंजे ॻोठु पनवाकिल। पनवाकिल शहर आहे, ॻोठु परियां आहे। त पहिरियों जेको ज़ाहिर आहे असांजो स्टाफ पनवाकिल में थींदो आहे, पोइ सुबुह जो चांहि वग़ैरह जेको आहे असां होटल ते करे उन ज़माने में त ईअं हूंदो हुओ। पोइ वरी वेंदा हुआसीं ॻोठु सवारी जेसि ताईं माना शुरू थियनि ॻोठ ताईं। त इहा असां महफ़िल टीवी ते बिल्कुलु ॾिठीसीं VCR ते। उहो हलाईंदा हुआ उन वक़्त में VCR, टीवी जो दौरु हो ऐं ॾाढो मज़ो आयो, यकीन कयो। ऐं हींअर बि अहिड़ो ई उहा यादगिरियूं इहो साईं अव्हां जे करे असांखे अचनि थियूं पियूं। तव्हां यादि करायो आहे उहो सिलसिलो, तमामु भलो कमु कयो। त मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी आहे जेको इंटरव्यू सां तव्हां हलायो आहे उन्हनि जो इहो प्रोग्राम। यकीन कयो ॼण असां ॿीहर PTV ते ॾिसी रहिया आहियूं। अहिड़ो प्रोग्राम तव्हां हलायो आहे। अलाह ताला तव्हांखे तरक़ी ॾे, ख़ुशि हुजो। महिरबानियूं, लख